असां अपड़ो साहब आहे मुंहिंजे ख्याल में हाणे पीए थो थोरी घणी हा नथो पीए त थोरो पीए थी वियो। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, उम्मीद सब खैरियत सां हूंदा। अॼु असां हिकु नए ब्लॉग में तव्हां सां मुख़ातिब आहियूं ऐं असां सां गॾु आहे निशान हैदर मंगी साहब। निशान हैदर मंगी साहब छा हाल आहे? खैरियत अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो खैरियत आहे ठीकु आहियो मज़े में आहियो शुक्र अल्लाह पाक। ज़रूरु सही आहे। त छा प्रोग्राम आहे? सारे मूड इहो ई हुयो त तव्हां सां गॾु असांजी सिंगर खाऊं अच्छा, हिन खां अलावा घर वेठा हुआसीं दिलि चई त चांडे साहब जे प्रोटोकॉल में चांडे साहब खे प्रोटोकॉल ॾियूं ऐं वठूं। माशाल्लाह भाई माशाल्लाह। अॼु असां वेट कयूं था जेसिताईं सिंगर बर्गर अचे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं वधि खां वधि कमेंट कयो। अगरि तव्हांखे ब्लॉग वणे त तव्हां लाइक ऐं सब्सक्राइब। जी नाज़रीन, तव्हांखे ख़बर हुजणु खपे त हीअ निशान भाई असांजो मोबाइलनि जो शॉप आहे जंहिंमें हू मोबाइलियूं सेल कंदो आहे। नयूं मोबाइलियूं ऐं उन खां प्लस में जेके डिजिटल मोबाइलनि जे बारे में पुछा कंदा निशान भाई खां। तव्हां ॿुधायो मोबाइल जी छा हिन वक़्तु पोज़ीशन बीठी आहे? साहब हिन वक़्तु मोबाइल में ख़ासि करे इंफिनिक्स ऐं टेक्नो जेके आहिनि तक़रीबन 10,000 ताईं आई आहे। ये यूज़ वाली या बॉक्स पे बॉक्स पे? यूज़ में बि लखियूं आहिनि। पहिरीं ॻाल्हि आहे बॉक्स पे लही थी त मार्केटिंग थींदी। हिन वक़्तु हर माण्हू चवणु लॻो पियो आहे सभु यूट्यूब वग़ैरह व्हाट्सअप वग़ैरह गूगल वग़ैरह चेक था करनि, रेट वग़ैरह सर्च था करनि, जेको अचे थो बाबा इहो ई थो पुछे। सर ॿियो हाल मार्केट सां बिठी रेट लथो आहे। हाणे केतिरियूं फ़ोनियूं थियूं अचनि सरे ॿुधो आहे रेट लथा आहिनि, ॿियो हाल अलाए घणे जो आहे वियो हाली फ़िलहाल त मथे में सूरु हले। ऐं इंतज़ार में घड़ियूं ख़तमु थी वञो त असां वटि सिंगर बर्गर पुॼी विया आहिनि। निशान भाई बि सर्व करे रहियो आहे। राशिद भाई द ग्रेट जीअं असांखे शर्म हासिलु कयो सिंगर बर्गर खाराइण जो। सही ॼण वटि गिव एंड टेक जो दौरु आहे। गिव एंड टेक जो दौरु त बिल्कुलु आहे। असां बि हाज़िर आहियूं। इहो न हिते माना ऑनलाइन न ॿुधाए सघो था। हिन में बि केरु आहे? हिन में केरु आहे? बिल्कुलु गिव एंड टेक हिन वक़्तु असां ज़ाइका रेस्टोरेंट ते सिंगर बर्गर जो मज़ो वठी रहिया आहियूं ऐं बहितरीनु हिते इहे शयूं फैसिलिटीज़ सुठियूं हूंदियूं मुनासिब रेट में मुनासिब रेट में ॾाढो फास्ट फूड हूंदो आहे। सिंगर बर्गर चक न हणी सघंदा आहिनि, अलाए कीअं माण्हू खाईंदा आहिनि। एॾो चक न हणी सघंदा हूंदा पर कटींदा हूंदा कांटीअ सां, ॾेखारींदा अहिड़े तरीक़े सां कीअं करे खाईंदा आहिनि ईअं न। ऐं असांखे त ईअं खाइणु नथो अचे। निशान भाई खे अचे थो अहिड़े तरीक़े सां खाइणु। साईं राशिद साहब चयो त चकु कीअं न माना बाइट्स वग़ैरह चकु वग़ैरह कीअं न छो करे आहे आसान हे हर भरू शर्म थो करे। खाइणो त हूअं बि आहे तव्हांखे ॾेखारे करे या विदाउट ॾेखारे करे, लेकिन खाइणो आहे पोइ सो हिनखे ईअं माना थोरो ज़ोर ॾेई करे नंढो थींदो आहे। ऐं मां वटि मोबाइल हिन न करे मां न पियो करे सघां। हिकिड़े हथ मां हिकिड़ो हथ हणंदोमांसि त कमु ख़राबु थी वेंदो। हिन में सिर्फ़ु इहो आहे जेको अंदरि हिन जो माल मसालो आहे उहो खाइणो पवंदो, ॿियो का शइ न ईंदी। सिंगर बर्गर खां बाद में असांजो वरी मूड थी वियो निशान भाई त चांहि पियूं। उहो हाणे सोचियोसीं त ॿार किथे चांहि पियूं, हुन करे चांहि चांहि केफ़े हा ईअं असांजो मोमिन भाउ नसीम हैदर हुई हुन मोमिन मोलाई पंहिंजी ॾाढी सुठी चांहि पीआरींदो आहे। मोलाई ख़्यालु रखंदो आहे, सलाम दुआ कंदो आहे। हिन लाइ असां दिलि चवंदी आहे त जंहिं लाइ को हिकु खुलियो आहे चांहि नसीम भाई वटि पीआरी आहे। ऐं चांहि वरी क्वालिटी बि एॾी बहितरीनु अथसि जीअं पाण माण्हू बहितरीनु आहे मखण माण्हू आहे अहिड़े तरीक़े सां चांहि बि मखण माखी वारी। तव्हां परे खां दीदार करे था सघो ऐं ॾिसी सघो था काउंटर ते नसीम भाई वेठो आहे ऐं बहितरीनु असांजो मोमिन आहे, नमाज़ी आहे ऐं चांहि एंड शाय जेको आहे कैफ़े जो माना ऑनर आहे। तव्हां ॾिसी सघो था। वरी हिते माना माहौल बि भलो हा सॼो शहरी माहौल हूंदो आहे। ॾिसंदा हूं त यार शहर बि अचे थो। बाक़ी ॿियनि होटलनि ते जेकी बाईपास ते हिते त अलाए छा चांहि बि ढंग जी मज़े ईंदी। चांहि बि मज़ेदार। साईं चांहि अची वई आहे, चांहि खे रोज़गार न कराए। चांहि साईं गरम थिए त मज़ो अचे।
गर्मी में मज़ो अचे चांहि बाक़ाइदगी सां नहीं मक्खी त हलाए मिस्त्री त हा चस्को ई पंहिंजो मज़ो ई पंहिंजो अचे वाह वो न ॿुधो भई शेर चांहि टुकीअ जा इनकार उन्हनि ते बुखारी हा माशा ज़बरदस्त यार असां दुनिया इनकारी त न ॾिठा आहिनि, लेकिन जंहिं जा ॾिठा असांजी यारी आहे अच्छा तव्हां हाणे छा ॿुधायूं तव्हांखे पर चलो ॿुधूं न इहो असांजो अबड़ो साहिबु आहे मुंहिंजे ख़्याल में हाणे पीए थो घड़ी घड़ी हा नथो पियो त थोरो पियो आहे हा हेवी थी वियो इलाही माना हो थी आयो आहे हो पर हाणे तव्हांखे अॻिते नथा ॿुधायूं हो त